असां हिते कॾहिं थिया कंहिं मक़सद सां असांजो मक़सद इहो आहे त सिंध जे जदीद सूरमिन खे सलाम पेश कयूं जिन फिटाई सरकार जे चवाणी ससियो रंगो सो मर्द जिन मात करे जेको मर्द न तय करे सघिया पंहिंजो ससियो उनजे करे मुंहिंजा दोस्तो अॼु जे सिंध जे सूरमिन खे सलाम पेश करण लाइ तव्हां असां वटि कहिड़ा लफ़्ज़ थी सघनि असांखे बार बार फिटाई सरकार जो सहारो वठिणो थो पए छो त ही जंहिं बाहि मां गुज़रियूं आहिनि उहा तव्हां असां कतन ॾिठी नाहे ही उहा बाहि आहे जेका फिटाई ससुअ लाइ चई आहे हिकु धरतती मां ॿी ॼर सदी सजणे हिकिड़े पासे धरतती आहे धरतती खां सभिनी ॿुधी ॾिठी आहे ॻोड़ियो पिया ॿिए पासे ॼर बाहि जी ॼर थींदी आहे हिकु धरतती मां ॿी ॼर सदी सजणे हले ऐं वाझार ॿिन्ही ॼरनि विच में ॿिन्ही इंसान जे विच मां जेका गुज़रे थी उहा ससरी आहे उहा तनवीर आहे उहा सोरठ आहे उहा पता न कंदा अजीब क़िस्म जी असांजी रवश थी पई आहे अजीब क़िस्म जो हिकिड़ो तमाशो थी पियो आहे त जंहिं तरीक़े सां असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं उन्हनि माण्हू अणवाक़ुफ़ आहिनि त ही सिलसिलो फ़ौज जो न आहे ही सिलसिलो 5 साल अॻु में तव्हां सभिनी खे यादि हूंदो पूरो फील 5 साल अॻु में हिकिड़े ॻोठ जे रेस कब्रिस्तान मां उनजो लाश कढी छॾियो त ही भील आहे मुसलमाननि जे कब्रिस्तान में उनखे दफ़न थियण ॾींदासीं असांजो तव्हांजो बिल्कुलु हाफ़िज़ साहब जा लफ़्ज़ उधारा वरितासीं बिल्कुलु हाफ़िज़ साहब जा लफ़्ज़ उधारा वरितासीं त इहो जेतिरो जो मज़हब आहे त मां शैतान असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर बणियो आहे न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ बुरे बेईमान दोस्तो उन दौर में जंहिं वक़्तु ख़ामोशी हुई उन दौर में जॾहिं को बि माण्हू आवाज़ उठाइण लाइ तयारु न हो तव्हां सिंध जा नौजवान गेरू मफ़रत पाए हिन ई मुमताज़ मिर्ज़ा जे हाल में गॾु थिया ऐं तव्हां सभिनी जा सदा ॾिनी त भूरो मुंहिंजो भाउ आहे भूरो भीड़ बि मुंहिंजो भाउ आहे हू बि धरती वासी आहे नज़र जी इंतिहा पसंदी हुजे या हर क़िस्म जी इंतिहा पसंदी हिते असां जेके महिमान सदायूं उन्हनि में फरज़ाना जमाली बि शामिल फरज़ाना जमाली जंहिंजे मथां नवाब शाह जे रेसनि ऐं रेसाणियुनि इहे तुहमतूं हुयूं त हू कूड़ थी ॻाल्हाए वीसीअ जे ख़िलाफ़ ऐं वीसीअ जो के दौर में असांखे शर्म थो अचे त उहे वीसी जेके तालीमी इदारनि जा सरबराह हुजनि घुरिजनि उहे प्रोम थी था पुॼनि उन्हनि जे कंठ में जेका किली लॻल आहे उहा कंठ में किली तव्हांजे नौजवाननि कढी आहे सोशल मीडिया कढी आहे फरज़ाना जमाली तव्हां सां गॾिजी सघी तव्हां सभु नौजवान गॾिजी सॼी एतिरी ताक़त थी सघूं था गॾिजी सॼी एतिरी कुवत थी सघूं था अहिड़ी कुवत जेका कंहिं बि पूरे भीड़ जे लाश खे उनजी बेहुनि खे न करणु ॾे ऐं कंहिं बि न्याणी जी कराची जे रस्तनि ते या नवाब शाह जे रस्तनि ते उनजी बदतमीज़ी ऐं बेइज़ती उनजे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उठारे तव्हां हक़ मौजूद जो नारो हणी जेकॾहिं हिकु दीवार खड़ी कंदव त सिंध जो ईंदड़ नस्ल तव्हांजे मथां फ़ख़्रु असांजी स्टेज बाक़ियुनि सां शाम जी स्टेज कंहिं बि दरबारीअ जे हवाले न हूंदी असांजी स्टेज हाफ़िज़ निज़ामाणी जे हवाले असांजी स्टेज कंहिं बि बाज़ारी क़िस्म जी कल्चर जंहिंखे ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा माण्हू एवॉर्ड ॾींदा था वठनि उन्हनि जे हवाले न हूंदी मुंहिंजी फ़क़ीर जे हवाले तंहिंजे करे ही मेड़ ही मोहब्बतुनि जा मेड़ ही उम्मीदुनि जा मेड़ हे सिंध जे लाइ नओं दम तलाश करण जा मेड़ उन्हनि खे को बि माण्हू इन तरह जी ठठोरीअ में न वठे त असांखे उन्हनि जे मथां शर्म अचणु अचे त यार ही बि असांजी क़ौम में माण्हू पैदा थियणा हुआ यानी सॼी सिंध हिकिड़े पासे हुजे सॼी सिंध चाहे त डेम न ठाहिनि ऐं 4 चंडरा शहर जा उहे चौकनि ते आणी वञनि त डेम जी हिमायत कनि त उहे उन्हनि मुंहिंजा साथियों ऐं दोस्तो तव्हां
सभिनी दोस्तनि जो हिकु भेरो वरी शुक्रिया अदा कयां थो जो तव्हां पंहिंजे सिंध जे सॾ ते सिंध जे जवानी जे सॾ ते हिते गॾु थिया आहियो ऐं उमेद इहा ई कयां थो त तव्हां पंहिंजे वसार जो अॼोके दौर में तव्हां मां हिकु हिकु नौजवान भरपूर ताक़त रखे थो तव्हां समूरा माण्हू गॾिजी सॾिजी हक़ जे पासे बीहंदव नान साथी जे ख़िलाफ़ बीहंदव तव्हां सभु घटि में घटि अॼोके ॾींहं इहो वाइदो कयो त ईअं कंदव तव्हां सभु जेकॾहिं बीहंदव सुभाणे सिंध मुल्कंदी ऐं सिंध मुल्कंदी तव्हांजो ईंदड़ नसुल मुल्कंदो ईंदड़ नसुल चवंदो